अलैकुम हक़ मौजूद हिते ज़िक्र पाण कयूं था शाह साहब जो। शाह साहब असांजो पंहिंजो आहे, असांजो रहबर आहे, वॾो आहे। हुन ते तमामु घणो कमु थियो आहे, लिखियो बि वियो आहे, पढ़ियो ॻाल्हायो बि वियो आहे। सोशल मीडिया ते बि कई चैनल आहिनि जेके शाह साहब जो पंहिंजो कलाम पेश कनि पिया। कई किताब बि लिखिया विया आहिनि, रिसाला बि कई लिखिया आहिनि। हीअ बि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे ज़ौक़े शाइरीअ जे नाले सां हिकिड़ो चैनल आहे। हिन में कोशिशि कई वई आहे त शाह साहब जो कलाम सादी माना मुख़्तसिर मफ़हूम या सम्झाणी सां पेश कजे। ॿियो तहतुल लफ़्ज़ में सॼो कलाम रखियलु आहे। ॿियो तरनम में जीअं त शाह साहब जो कलाम आहे वायूं ऐं बैत, ॿी कंहिं बि सिंफ ते शाह साहब कमु कोन कयो आहे। ॿियनि शाइरनि हर कई सिंफूं इस्तेमालु कयूं आहिनि, पर शाह साहब सिर्फ़ु वाई ऐं बैत लिखियो आहे। त उहे वायूं ऐं बैत तरनम में बि हिते रखियल आहिनि। उन खां सवाइ मौज़ूवार बैत, को मौज़ू उन सां लॻभॻि कुझु बैत मुख़्तसिर नमूने सां इहो कमु थियल आहे। हिन में जेको रिसालो इस्तेमालु कयो वियो आहे सो आहे बाने खान शेख जो मुरतब कयल। मरहूम बाने खान शेख जे बारे में हिकिड़ो अर्ज़ु करियां त हिकिड़ो दफ़ो बिरशाह जो मक़ामी माण्हू हो, पढ़ियो लिखियो हो ऐं शाह साहब सां हुनजो इश्क़ु हो। ॿियो त शाह साहब जो जेको फ़क़ीर इब्राहिम फ़क़ीर जंहिंजो ज़िक्र वॾो ईंदो आहे, उन सां हिन जी सोबत वेझड़ाइप रही त यकीनन उन जी बि रहनुमाई इन रिसाले में हूंदी। सो इहो आहे अर्ज़ु। बाक़ी शाह साहब जे बारे में त एतिरो अर्ज़ु कजे थो त हर शाइर कंहिं न कंहिं ख़ासि मौज़ूअ ते वधीक तब आज़माई कई आहे, पर लतीफ़ जेको आहे सो तक़रीबन हर मौज़ूअ ते ॻाल्हायो आहे। को बि अहिड़ो मौज़ू मुश्किल हुजे जेको रहिजी वियो हुजे। ऐं हुन ईअं बि कोन्हे त जेकी जीअं आहे या जीअं लिखियलु आहे ईअं हुनखे असांखे ॿुधाए, पर न, हुन मज़े हुन पंहिंजा मुशाहिदा कया आहिनि। पोइ हुन में जेके शयूं हिनखे नज़र आयूं आहिनि उहे हिन असांखे पैगाम जी सूरत में ॾिनियूं आहिनि। मसलन हिकिड़ी ॻाल्हि कयूं त हिन लंडन जो ज़िक्र कयो आहे। हाणे लंडन जी केरु तारीफ़ कंदो, पर शाह साहब हुन में जेकॾहिं ख़ूबियूं ॾिठियूं आहिनि त हुन ख़ूबियुनि जे उहे हुनखे असांखे ॿुधायूं आहिनि। चोर जो ज़िक्र थियल आहे, शराब जे जेको शराब ठाहे थो उनजो ज़िक्र थियल आहे। हालांकि इहे ज़माने में मययूब शयूं आहिनि, पर शाह साहब असांखे इन्हनि मंझां के सबक़ जेके हुनखे पंहिंजे मुशाहिदे में आया आहिनि उहे हुन असांखे ॾिना आहिनि। शाह साहब जे कलाम में जिन शख़्सियतुनि या जिन किताबनि जो असरु आहे उन में क़ुर शरीफ़ जो ज़िक्र बि आहे ऐं पंहिंजो मसनवी रूमीअ जो बि आहे, शाह करीम बुलड़ियारे जो बि आहे, या ईअं चइजे त संदन सोहबत में पंहिंजो ख़्वाजा मोहम्मद ज़मा लवारी वारे सां बि हुई, या गिरोड़ी साहिब सां बि हुई। ऐं म्यू इनायत रिज़वी जेको शाह साहब खां घणो अॻु में थी गुज़रियो आहे, उन जा बि असर हिन जे कलाम में तमामु घणा मिलनि था। कबीर आहे। त इन्हनि सभिनी जूं शयूं शाह साहब जेकी ॾिठियूं आहिनि या जेके महसूसु कयूं आहिनि उहे हुन कलाम में विधियूं आहिनि ऐं उन असांखे पैगाम जी सूरत में ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी दवा आहे, कंदा आहिनि दरवेश ॿुधाईंदा आहिनि अलामा साहिब जे हवाले सां, अलामा आहे काई त अलामा साहिब जो त ख़्यालु इहो आहे त शाह साहब जो जेको अहिड़ो मोती आहे जेको जंहिं सप में पियल आहे उन सप खे बि अञा कंहिं कोन्हे छुयो आहे। त माना लतीफ़ ते कमु अञा थियो ई कोन्हे, तोड़े जे हेॾो कमु थिए थो। त बहरहाल तमामु गहिरो हुनजो फ़लसफ़ो ऊन्हूं आहे। पोइ जेका हालत सारो कोशिशि थी आहे ज़ाहिरी हाल में यकीननि के ग़लतियूं बि हूंदियूं, उणायूं पोड़ायूं बि हूंदियूं, उन्हनि खे दरगुज़र कंदा ऐं वधीक अलाह बहितर कंदो। हक़ मौजूद।